अस्सलाम वालेकुम नाज़रीन, इते ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदा हलूं। टंडोलायर खां टंडोलायर में यतीम नींगरी सां मुबैना ज़्यादती थी आहे, गणती जॻहि हालत में हैदराबाद रेफर कियो वियो आहे। या ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन अवां सां शेयर कंदा हलूं। बुकेरा शरीफ वेझो खोखर ॻोठ जे 8 वरनि जी यतीम नींगरी फरीदा खोसो सां मुबैना ज़्यादती थी आहे। ज़्यादती बैदि नींगरी खे टंडोलायर इस्पताल आंदो वियो। फर्स्ट एड ॾियण खां पोइ हैदराबाद रेफर कियो वियो। ज़रियनि मुताबिक़ ॿारड़ी सां ज़्यादती कंदड़ संदसि सोट ॿुधायो पियो वञे। एक बार ॿीहर या ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन अवां सां शेयर कंदा हलूं। टंडो अलायार खां टंडो अलायार में यतीम नींगरी सां मुबैना ज़्यादती थी आहे। गणती जोगी हालत में हैदराबाद रेफर कियो वियो आहे। बुकेरा शरीफ वेझो खोखर ॻोठ जे 8 वरनि जी यतीम नींगरी फरीदा खोसो सां मुबैना ज़्यादती थी आहे। ज़्यादती बैदि नींगरी खे टंडो अलायार इस्पताल आंदो वियो। फर्स्ट एड ॾियण खां पोइ हैदराबाद रेफर कियो वियो। ज़रियनि मुताबिक़ ॿारड़ी सां ज़्यादती कंदड़ संदसि सोट ॿुधायो वञे पियो। इन हवाले सां नाज़रीन वधीक तफ़सील मालूम कंदासीं। धरती टीवी टंडो अलायार जे रिपोर्टर रज़ा हुसैन बलोच असां सां लाइन ते मौजूदु आहे। जी रज़ा, आगाह कजो, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल तव्हांखे ॿुधाईंदो। टंडो अलायार में 8 सालनि जी यतीम मासूम नींगरी सां मुबीना ज़्यादती कई वई। बुकेरा शरीफ जो खोखर ॻोठ जे रहवासन 8 सालनि जी यतीम ॿारड़ी फरीदा खोसो मुबीना ज़्यादती जो शिकार थी वई। ॿारड़ी सां ज़्यादती कंदड़ संदसि सोट शाहिद नामी शख़्स ॿुधायो पियो वञे। जॾहिं त ज़्यादती जो शिकार थियल ॿारड़ी फरीदा जंहिंखे सिविल अस्पताल टंडो अलायार आंदो वियो, जॾहिं त इंतहाई नाज़ुक हालत जे करे सिविल अस्पताल टंडो अलायार मां फर्स्ट एड ॾियण खां पोइ सिविल अस्पताल हैदराबाद मोकिलियो वियो आहे। जॾहिं त हद जी पुलिस जवाबदार खे गिरफ़्तार न करे सघी आहे। जी वॾी महिरबानी आगाह करण लाइ।